तो ही कहाणी शहज़ादे जा दोस्त अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाह पण अल्लाह पाक आहे, पर ही बि दुनिया जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह खे हिकिड़ो सिकी लधो शहज़ादो हूंदो हो। बादशाह खे सिकी लधो शहज़ादो ॾाढो प्यारो हूंदो हो, छाकाणि त बादशाह खे ॿियो औलाद ई न हो, फ़क़ति हिकिड़ो ई पुटु हुअसि। उन जे करे शहज़ादे सां बादशाह जी ॾाढी चाहत हूंदी हुई। शहज़ादे जी वरी वज़ीरज़ादे लोअर ऐं खटी सां दोस्ती हूंदी हुई। चइनि दोस्तनि जी पाण में एतिरी क़दुरु मुहबत हूंदी हुई जो जेकॾहिं उन्हनि मां कंहिं बि हिक ते का मुसीबत ईंदी हुई त हर हिकु दोस्त कोशिशि कंदो हो त उहा मुसीबत मुंहिंजे ॿिए दोस्त ते न अचे मगर मूं ते अचे। एॾो हिननि जो पाण में मुहबत हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो ॿियो माण्हू बि हिननि जे संगत में शामिलु थियण लाइ आयो। हिननि जी मर्ज़ी त कान हुई त को धारियो माण्हू हिननि जे संगत में अचे, छाकाणि त केतिरियूं ॻुझियूं ॻाल्हियूं हू पाण में कंदा हुआ ऐं कंहिंखे बि पंहिंजी दिलि जी अनत न ॾींदा हुआ। पर लाचार हिननि 5 माण्हू खे बि शहज़ादे जे चवण ते खणी पंहिंजे संगत में शामिलु कयूं। हिकिड़े ॾींहुं वज़ीरज़ादे शहज़ादे खे चयो त हिन धारे माण्हू खे संगत मां कढणु घुरिजे, छाकाणि त असांजो पाण में केतिरियूं ॻुझियूं ॻाल्हियूं आहिनि। मतां कंहिं दुश्मन हिन खे असांजे मतां जासूस करे मुक़ररु कयो हुजे ऐं असांजो राज़ किथे ज़ाहिर न करे वञे। तंहिं करे मुंहिंजी सलाह आहे त हिन माण्हू खे पंहिंजे संगत मां कढणु खपे। तंहिं ते शहज़ादे चयसि वज़ीरज़ादे खे चयईं, अदा उहा असांजी वॾी भुल चइजी। हिकिड़े ग़रीब ऐं अशरा माण्हू खे पंहिंजे मजलिस मां कढी छॾियूं। हीउ ग़रीब त असांजो दोस्त थी रहणु घुरे थो, तमामु चङो माण्हू नज़र थो अचे। मूंखे उमेदु आहे त हिन माण्हू मां असांखे को ॾुक कोन पहुचंदो ऐं हू असां सां वफ़ादार थी रहंदो। तोखे अजायो शक न करणु घुरिजे। उन ॾींहं खां वठी हीअ चइनि जे बदिरां सचपुच 5 दोस्त थी पिया। पोइ हिननि 5 दोस्तनि जो पाण में राज़ जूं ॻाल्हियूं हलणु लॻियूं, कुर्ब मुहबत सां गुज़ारण लॻा। बादशाह खे हिननि 5 ॼणनि जी संगत जी ख़बर हुई। हिन शहज़ादे खे घणो ई सम्झायो, पंहिंजे पुट खे सम्झाईं त इहे दौलत जा बुखिया दोस्त आहिनि जे मुसीबत जे महिल भॼी पासो कंदा, तंहिं करे उन्हनि जी संगत खे छॾ। पर शहज़ादे कंहिं बि तरह पंहिंजे दोस्तनि खे न छॾियो। उहा हालत ॾिसी बादशाह वॼा पियो ॻोल्हींदो हो त कंहिं तरह सां उन्हनि ते मुसीबत अचे त पोइ दोस्ती जी पाण ई ख़बर पवंदी। हिकिड़े ॾींहुं रस्ते तां ईंदे उन 5 संगती जो कंहिं माण्हू सां तकरार थी पियो, जेको शहज़ादे लोअर ऐं खटी हिननि वटि जेको 5हों दोस्त आयो उन जी कंहिं माण्हू सां तकरार थी पियो। हिन कढी तरार उन शख़्स खे उफ़टी मारे विधो। सिपाहियनि ग़रीब शख़्स खे पकिड़े बादशाह वटि वठी आया। बादशाह खां पुछियो त तूं खून छो कयो आहे? हिन जवाबु ॾिनो त हाउ जीअंदा क़िबला उहो ॾोह मूं खां थियो आहे। शहज़ादे जे दोस्तनि मां हिकिड़े खे फाथल ॾिसी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। ख़्यालु कयईं त हाणे 2 दोस्तनि जी ख़बर पवंदी, सो यकदमि हुकुम ॾिनई त हिन शख़्स खे सुभाणे सुबुह जो फांसी चाढ़ियो वञे, अॼोकी राति क़ैद में रखियो वञे। बादशाह फ़ैसिलो कयो। अञा दरबार में वेठो हो त शहज़ादे अची सलाम कयो। पंहिंजे पीउ खे अची सलाम कयईं। बादशाह खे हथ ॿधी चयईं त बाबा साईं, उहो खून मूंखां थियो आहे। तूं बेगुनाह हिन वीचारे खे खणी क़ैद में रखियो आहे। बादशाह उहो ॿुधी पहिरें संगती खे क़ैद मां कढी पंहिंजे पुट शहज़ादे खे बंदि करण जो हुकुम ॾिनो। अञा उते हुआ त मथां वज़ीरज़ादे अची ठका कयो। बादशाह खे झुकी सलाम करे अर्ज़ु कयईं त बादशाह सलामत, तव्हां शहज़ादे खे बेगुनाह क़ैद में रखियो आहे। उहो ॾोह मूंखां थियो आहे, शहज़ादे खां न थियो आहे। तंहिं करे शहज़ादे खे आज़ादु करे सज़ा मूंखे ॾिनी वञे। उते बादशाह कुझु हैरान थियो, परेशान थियो, पर हिन खे दोस्तनि जी दोस्ती परखणी हुई। तंहिं करे हुकुम ॾिनई त शहज़ादे जे बदिरां वज़ीरज़ादे खे क़ैद में विझो। अञा उन्हनि ॻाल्हियुनि में हवा
त मथां लोहर दोस्त बची दरबार में पहुतो। लोहर बची बादशाह जे दरबार में ठका ॾिनो। यकदम बादशाह खे चयईं त वाह वाह साईं वाह, तव्हांजो इंसाफ़ तमामु वॾो कमाल वारो आहे। ॾोह हिकिड़ो करे सज़ा भोॻे ॿियो असुल में खून मूंखां थियो आहे। वज़ीरज़ादे खे त असुल ॻाल्हि जी ख़बर ई बि कान्हे, तंहिं करे सज़ा मूंखे ॾियो। बादशाह उहो ॿुधी लाचार थी वज़ीरज़ादे खे आज़ादु करण जो हुकुम ॾेई लोहर खे खणी ॿधारायो। अञा घड़ी बि कान गुज़री त पंजो संगती खटी कपिड़ो ॻिची में विझी ॾहकंदो सहकंदो अची बादशाह जे दरबार में किरी पियो। बादशाह खां पुछा कई, तॾहिं खटी हथ ॿधी चयईं त जीअं ता क़िबला बादशाह सलामत, असुल ॾोहारी आऊं आहियां, पर हिननि दोस्तनि मुंहिंजी जान बचाइण लाइ पाण ते ॾोह आंदो आहे। उहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो आऊं ॾोह करे लिकी वञां, विचां ॿियो को बेगुनाह दोस्त फांसी चढ़े, तंहिं करे आऊं अची हाज़ुर थी आहियां। हाणे हिन चइनि दोस्तनि खे छॾे मूंखे सज़ा ॾियो। बादशाह उहो ॻाल्हि ॿुधी बादशाह हिननि जी दोस्ती जो उहो मिसाल ॾिसी हुकुम ॾिनो त हीअ 5 ॼणा ॾोह जा ॾोहारी आहिनि, तंहिं करे जेसि ताईं उहा ख़बर पवे त खून कीअं कयो आहे तेसि ताईं फ़ैसिलो न थी सघंदो। हाणे सुभाणे उन बाबति वधीक जांच कई वेंदी। अॼु हर को पंहिंजे घर वञी आराम करे। राति थी त बादशाह ख़्यालु कयो त हीअ 5 दोस्त अॼु राति ज़रूरु पाण में मिलंदा ऐं खून बाबति ख़बरचार कंदा, तंहिं करे छो न लिकी लिकी संदसि ॻाल्हियूं ॿुधजनि। बादशाह उहो ख़्यालु करे जीअं हिकिड़े पासे उहा ख़बर पवी त हिननि में सचो ॾोहारी केरु आहे, ॿियो त उहा बि ख़बर पवंदी त अॻिए लाइ हीअ कहिड़ी सलाह था बीहारनि। बादशाह छा कयो जो चमड़ा पोश करे अधु राति जो अची उन जाइ में लिकी वेठो जिते हीअ दोस्त अची गॾिया हुआ, रिहाण कंदा हुआ। छा थो ॿुधे बादशाह ॿुधे थो त शहज़ादो पंहिंजे दोस्त खे सची साबित करण लाइ दोस्तनि खे पियो चए त जेकॾहिं बादशाह असां मां कंहिंखे बि फांसी जो हुकुम ॾींदो त आऊं खेसि खंजर सां मारे विझंदुसि, मां पंहिंजे पीउ खे खंजर सां मारे विझंदुसि, उन खां पोइ बादशाही ज़रूरु मूंखे मिलंदी। पोइ कंहिंखे बि ताक़त न आहे जो मुंहिंजे दोस्तनि जी वार जो नालो वठे। वज़ीरज़ादो चवणु लॻो त जेकॾहिं असां मां कंहिंखे बि हिकिड़े दोस्त खे माराईंदो त आऊं वरी उन में ज़हर मिलाए छॾींदुसि, बादशाह खाइण सां ख़तमु थी वेंदो। पोइ शहज़ादो तूं बादशाह ऐं वज़ीर हिननि दोस्तनि मां हिकिड़ो सिपह सालार, हिकिड़ो खज़ानची ऐं हिकिड़ो कोटवाल बणाईंदासूं। उते लोहर बि पंहिंजी राय पेश की। लोहर चईं बादशाह जेकॾहिं कचहरी वारी सॼी मालात हिकिड़े लोही किले ते बीठल आहे ऐं उनखे धकणी सॼी जाइ केराए मैदान करे छॾींदुसि, पोइ जेके बि उन जाइ में हूंदा से सभु बादशाह समेत ख़तमु थी वेंदा। उन बाद खटी चवणु लॻो त बादशाह जॾहिं दरबार में वेंदो तॾहिं ज़रूरु कपिड़ा बदिलाईंदो ऐं उन्हनि कपिड़नि खे अहिड़ी ज़हरीली दवा लाए छॾींदुसि जो हू कपिड़ो पाइण सां मरी वेंदो। बादशाह हिननि जी उहा समूरी गुफ़्तगू ॿुधी वॾे फ़िक्र में पइजी वियो। बादशाह परेशान थियो। बादशाह ॾिठो त हीअ कंजर आहिनि हरामी पहिरें जोड़ जा, हाणे ॾिसणो पवंदो त सुभाणे हीअ वाक़ई कुझु कनि था या न। जॾहिं सुबुह थियो त दस्तूर मूजिबि खटी कपिड़ा खणी आयो। बादशाह खे चयईं त बादशाह सलामत कपिड़ा मटायो, पर बादशाह खटी खे चयईं त अॼु साॻियुनि कपिड़नि सां दरबार में वेंदुसि। वरी मानी आई त बादशाह पाण उहा न खाधी, पर ॿियनि खे बि खाइण खां मिना कयईं। बादशाह नेराणो दरबार में आयो त शहज़ादे ऐं फ़रियादी खे दरबार में हाज़ुर ॾिठईं। उते फ़रियादी खे चयईं तूं जेकॾहिं मुंहिंजे सिर ऐं बादशाही जो ख़ैरु घुरीं थो त पोइ खून जे एवज़ असां खां वटि, उन लाइ तूं केतिरो बि नाणो चवंदे असीं भरे ॾींदासीं, जेकॾहिं न त आऊं हीअ समूरी हुकूमत ख़तमु थी वेंदी। आख़िरकार बादशाह जे चवण ते फ़रियादी खून जी कसास वठण खां हटियो। बादशाह खे चयईं त बादशाह सलामत जीअंदा क़िबला, अवी को फ़िक्र न करियो, हीअ त हिकिड़ो सिर हो, पर 1000 सिर हुजनि त बि अव्हां जे मथां क़ुर्बान कजनि। मूं खून बश कयो
उहो ॿुधी बादशाह उन शख़्स खे मालामाल करे छॾियो। बादशाह पोइ शहज़ादे खे वेझो अचण जो इशारो करे सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त हिन जी तलाशी वठो। तलाशी वठण ते शहज़ादे वटां हिकिड़ो खंजर निकितो। वरी बादशाह दरबारनि खे हुकुम कयईं त कचहरी वारे फलाणे जाइ ते को माण्हू बीठल हुजे त उनखे झली अच। दरबारियनि वञी ॾिसे त हिकिड़ो माण्हू आहे जो वॾाण रखे वेठो आहे। ज़रे घटि कचहरी जो ख़ात्मो कयईं, पर दरबारियनि अचड़ी लोहर खे पकिड़े वरितो। वरी खाधो घुराए ॾिसनि त सॼो साओ थी पियो आहे। कुते खे गिरह खणी विधऊं त चटी बि कान हुई। वरी कपिड़ा घुराए ॾिठूं त ज़हर लॻण सबबि ख़ाक थी पिया हुआ। पोइ बादशाह चयो त राति मूं हिन दोस्तनि जी गुफ़्तगू ॿुधी हुई। जेकॾहिं आउं जवाबदार खे फांसी जो हुकुम ॾियां हा त असीं सभु मरी वञूं हा। पुट मूंखे खंजर सां मारे हा। वज़ीरज़ादे मानी में ज़हर मिलायो हो। खटी कपड़नि जे ज़रिए मूंखे मारे हा। लोहर असां सभिनी जे मथां जाह किराए नास करे छॾिया। बादशाह पोइ शहज़ादे हुन जे चइनि दोस्तनि खे वॾा वॾा इनाम ॾेई चयो त दोस्ती बेशक तव्हांजी सची चइबी। तव्हीं बेशक हिक ॿिए सां वफ़ादार आहियो। इते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उम्मीद कयां थो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।